नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था कंडियारो मां। सिंध मलाह फोरम चेयरमैन डॉक्टर साईं रखियो मिराणी जी कंडियारो आमद। सिंध मलाह फोरम मुतालका कंडियारो जी उहदेदारनि तरफ़ां भरपूर इस्तक़बाल कयो वियो। सिंध मलाह फोरम चेयरमैन डॉक्टर साईं रखियो मिराणी कंडियारो मलाह हाउस ते पहुची तालका कंडियारो जे उहदेदारनि सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते डॉक्टर अब्दुल रहीम मलाह, शाहिद हुसैन मलाह, लियाकत मलाह, ग़ुलाम हैदर मलाह, रियाज़ अहमद मलाह, अता हुसैन मलाह ऐं ॿियनि उहदेदारनि कारकुननि मलाह बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। सन में थींदड़ वाक़े जे सवाल ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चेयरमैन सिंध मलाह फोरम डॉक्टर साईं रखियो मिराणी चयो त सन में क़बरनि जी बेहुरमती कंदड़ जेके बि जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कराए उन्हनि खे सख़्तु सज़ा ॾियारींदासीं। जेसीं सन वाक़े में मुलविस माण्हू गिरफ़्तार न थींदा असांजो पूरे पाकिस्तान में एहतजाज जारी रहंदो। उन्हनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त सन में क़बरनि जी बेहुरमती कंदड़नि खे जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटहड़ी में आंदो वञे।